हींअर मां मौजूद आहियां सॻियूं जे मामूचना थाणे ते जिते कल्ह जेको आहे सो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जिते हिकिड़े जेको आहे सो पंहिंजी घरवारीअ खे कारे जे इल्ज़ाम में क़त्ल करे ऐं उनजो जेको लाश आहे सिंधु दरिया में लोड़े छॾियो। उन ई हवाले सां हिते SHO मामूचना कार्रवाई करे उन मुजरिम खे गिरफ़्तार कयो आहे। हिनखे असां गिरफ़्तार सुबुह सां सवेर वञी रेड करे गिरफ़्तार करे आयासीं। हाणे हिन खां इहा जांच पुछा कई आहे त असां कंहिं ॻाल्हियुनि ते नाराज़ हुयासीं जो मां उनखे बहाने सां वठी दरिया ते वठी मारे खून कयो आहे। जंहिं पाण एतिराफ़ कयो आहे त मां उनखे मारियो आहे। दवा ते वठी वियोमांसि दवा ते वठी वियोमांसि दरिया ते शामड़ी जो टाइम मां धिको ॾिनोमांसि। पोइ वरी मोटी अची वॾनि खे ॿुधायुमि वॾनि खे चयुमि त मां चयो पाण बसि धिको माना पाण टपो न अथई अलाए पेर तिरके छा बि थियो। अच्छा कहिड़ी वजह कहिड़ी आहे तव्हां छो तो धिको ॾिनोसि पाणीअ में? बसि ईअं न पिया ठाहियूं इहो कोई। घणो टाइम थियो तोखे शादीअ खे? महीनो थियो आहे। महीने में? अच्छा तूं हुनजो पीउ चए पियो शक कंदो तोखे अहिड़ो को वहम या अहिड़ो शक हुयो जंहिंजे करे तूं हुनखे मारियो? का शइ अहिड़ी ॻाल्हि का शइ न आहे शक जी या ॿी कंहिं शइ जी का शइ कोन्हे का। बाक़ी कंहिंखे मां ईअं कीअं मारिबो आहे बाबा? को शक वग़ैरह को हूंदो तॾहिं तो मारियो न ईअं कीअं? न शक वग़ैरह कोन आई बाक़ी माना ठाहियूं कोन पिया घर में। मुजरिम खे गिरफ़्तार कयो आहे। हिन जो इहो चवणु आहे त बाक़ी जेको हथियार वग़ैरह आहे उन जी रिकवरी अञा नाहे थी सघी। जंहिं ई उन जी जेको आहे सो जांच असां चालू करे छॾी आहे। जंहिं ई उहा रिकवरी थी त उहा असां आवाम जे साम्हूं रखंदासीं। कैमरा टीम सां गॾु तस्लीम अहमद, टाइम न्यूज़ सॻियूं।